सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण थर में अंग्रेज़नि सां थियल वेड़ जा किसा अव्हांखे ॿुधाईंदासीं। थरियुनि हमलेआवर अंग्रेज़ फ़ौजुनि सां कीअं मुक़ाबिला कया, वेड़ कई ऐं हुननि थर जे सोढनि अंग्रेज़नि सां वेड़ दौरान मज़ाहमत जा कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कया, जेल कंहिं टोड़िया, रूपले, अधी संग, लाधू संग ऐं ॿियनि जो किरदारु छा रहियो, किरण जी जो किरदारु छा रहियो, रतन संग सोढे खे फांसी छो ॾिनी वई। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो खे आख़िर ते ॿुधंदा जीअं अव्हांखे सॼी सरबस्ती ॼाण हासिल थी सघे। जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते हमलो करे कब्ज़ो कयो त थर जे माण्हुनि उन जी सख़्त मज़ाहमत कई। सिंधी जोधनि तरफ़ां थियल मज़ाहमत सबबि अंग्रेज़नि खे 16 सालनि ताईं बहादुर थरियुनि सां मुहाॾो अटकाइणो पियो। थर जे राजपूतनि जी फ़ौज में वॾो तइदाद कूली सिपाहियुनि जो हूंदो हो। संदन फ़ौज जो सिपह सालार रूपलो कूली हुयो। थरियुनि अंग्रेज़ फ़ौज सां 1843 खां 1859 ताईं लगातार 16 साल जंग जारी रखी। जेतोणीकि राजपूतनि जी फ़ौज वटि जदीद क़िस्म जा हथियार न हुया, जॾहिं त हमले आवर फ़ौज हर क़िस्म जी तबाही फैलाईंदड़ हथियारनि सां हथियारबंद हुई। रूपले कूली ऐं संदसि फ़ौज न फ़क़ति बहादुरी पर पंहिंजी इलाइक़ाई जंगी हिरफ़त सां अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकाईंदी रही। रूपलो जी सरबराही में थरियुनि जी फ़ौज 3 भेरा अंग्रेज़नि जे फ़ौज खे शिकस्त ॾिनी। बग़ावत जो झंडो बुलंद कंदड़ रूपलो कूली ऐं संदसि फ़ौज तय करे चुकी हुई त कंहिं बि सूरत में अंग्रेज़नि खे कारऊंझर जे कोर ताईं पहुचण न ॾिनो वेंदो। रूपले कूली 15 अप्रैल 1859 ते बरतानवी साम्राज्य ख़िलाफ़ खुलेआम बग़ावत जो ऐलान करे सरेआम निकिरी पियो। रूपलो कूली पंहिंजे क़बीले जे 8000 खां वधीक वेढ़ाक माण्हू गॾु करे मैदान ते आयो। अंग्रेज़नि जे आफ़ीसुनि ते हमला शुरू कया विया। फ़रंगी जे आफ़ीसुनि में भञ-ड्राह करे उन्हनि खे बाहियूं ॾिनी वयूं, खज़ाना लुटिया विया। अंग्रेज़नि जे फ़ौजी कैंपुनि ते हमला करे उन्हनि खे नुक़सानु रसायो। सिंध ते कब्ज़े बैदि अंग्रेज़नि 1844 में पारकर ऐं कंठो, जंहिंमें मिठी ऐं डीपलो अची थे विया, कच्छ जे असिस्टेंट पॉलिटिकल एजेंट रेक्स जे चार्ज में ॾेई छॾिया हुआ ऐं बाक़ी थर गुडड़ी, छाछरे ऐं उमरकोट सूधो हैदराबाद ज़िले सां मिलाए मीरपुर ख़ास जे डिप्टी कलेक्टर जे हथ हेठि ॾिनो वियो। 1854 ताईं 11 साल रेक्स असिस्टेंट पॉलिटिकल एजेंट रहियो। 1856 में थर ऐं पारकर ॿई भाङा सिंध जे कमिश्नर जे हवाले कया। हीउ इलाइक़ो 15 साल यानी 1873 ताईं अंग्रेज़ कर्नल त्रूट जे संभाल हेठि रहियो। जेतोणीकि 12 मार्च 1843 ते लॉर्ड एलम्ब्रो वायसराय हिंद शाही ऐलान रस्ते सिंध थर समेत सिंध अंग्रेज़ी हुकूमत सां मिलाए छॾी, पर थर पारकर जे सोढनि कूलियुनि खोसनि पारकर में अंग्रेज़नि जा पेर खुपण न ॾिना। पारकर जे सोढे किरण जी खे सूराचंद ऐं राणपुर ॻोठनि ऐं नंगर पारकर जे अध ते मीरनि जे टालपुरनि जे सनद मूजिबि ख़ुदि मुख़्तियारी मिलियल हुई। अहिड़ी तरह वीरावाह जे सोढे खे वीरावाह ऐं मोखीअ जे ऋण जी पैदाइश ऐं टैक्स मिलंदो हो, जेकी संदन हक़ अंग्रेज़नि अची रद्द करे छॾिया ऐं हैदराबाद जे कमिश्नर कारदार मोकिले रेवेन्यू सर्वे कराई। चिरागाह टैक्स पिणु अंग्रेज़ हुकूमत जे हवाले करायो। राणी किरण जी ऐं रतन संग अंग्रेज़नि खे ढल ॾियण खां ऐं थर ते अंग्रेज़ जे राज खे तस्लीम करण खां इनकार करे छॾियो।
1846 में अंग्रेज़नि रतन संग सोढे खे मात करण जी कोशिश कई, पर हिन जे चवण ते सॼे थर में वॾी बग़ावत थी ऐं अंग्रेज़ खेसि मात करण में नाकाम विया। आख़िरकार तुरूट अंग्रेज़नि लाइ कमु कंदड़ एजेंट मोहम्मद अली शाह जे खून में रतन संग सोढे खे गिरफ़्तार कराए उमरकोट किले में घुरायो ऐं खेसि 1866 में फांसी ॾेई छॾी। अहिड़ी रीति नंगर पार कर जे सोढनि, कूलियुनि, भीलनि ऐं खोसनि 1859 ताईं थर ते अंग्रेज़नि जे राज खे तस्लीम न कयो। 15 अप्रैल 1859 ते रूपले कूलीअ राणे किरण जी, संदसि भाउ भूपत संग, वीरावाह जे राणे लाधू संग, ॿुहराणे जे ठकुर कलजी ऐं हज़ारे कूलियुनि अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो बुलंद कयो। रूपले कूली 5000 कूलियुनि जी अॻुवाणी कंदे नंगर पार कर वञी पहुतो। नंगर जे मुख़्तियारकार ॾियोमल उन बग़ावत जी ख़बर हैदराबाद मोकिली, जितां कमांडिंग ऑफिसर कर्नल एवंस जे अॻुवाणीअ में 3rd बलोची रेजिमेंट जे हिकु विंग कराचीअ मां तोबखानू ऐं हिंदुस्तान जे शहरनि ॾीसा, अहमदाबाद, हैदराबाद ऐं कच्छ मां वॾियूं फ़ौजूं नंगर रवानियूं कयूं वयूं, जिन जे कमान लाइ कर्नल एवंस खे चयो वियो। मज़ाहिमत गोरिला जंग जो रूप इख्तियार करे वरितो। 3 मई 1859 ते सख़्त जंग लॻी। कारूंझर जबल ते राणे चंदन जे जोड़ायल किले चंदनगुट खे अंग्रेज़नि तोपनि सां उॾाए छॾियो, जंहिं करे अवामी लश्कर छिड़ो छिड़ थी वियो ऐं नंगर शहर ते अंग्रेज़नि कब्ज़ो करे वरितो। पर हीअ जंग 3 महीननि ताईं यानी अगस्त 1859 ताईं रूपले कूलीअ जे मानदारीअ हेठि जारी रही। इन जंग दौरान सोढे लाधू संग जे पुट उधी संग लश्कर तयारु करे नंगर में अंग्रेज़नि जे ठिकाणनि ते हमिलो कयो ऐं जेल खे टोड़े छॾियो। अंग्रेज़नि जो जेको जेल हुयो जोड़ियल उन खे टोड़ियो, उतां सभु क़ैदियुनि खे आज़ादु करायईं ऐं बंदूक खणी तुरूट जे तंबूअ ते सिधो वञी हमिलो कयईं। तुरूट अंग्रेज़ अमलदार तुरूट उतां भॼी लाधू संग में गुहाड़ जे घर में वञी लिको। उधी संग सां गॾु पारकर जा सोढा बि बहादुरी सां विढ़िया। ठकुरनि मां लाधू संग, किरणजी, रामजी, वरण, उधी संग, कलजी, पूंजी ऐं महासंग जी बहादुरी जा किस्सा पारकर में अॼु बि मशहूरु आहिनि ऐं कूलियुनि मां रूपलो कूली ऐं संदसि साथी हिन क़ौमी जंग जा हीरा आहिनि। 19 जून 1859 ते अंग्रेज़ी फ़ौज नंगर जो अची घेरो कयो। रूपलो जंग जारी रखियो आयो ऐं 5 महीननि जे गोरिला जंग खां पोइ गिरफ़्तार थियो। हिन खे लालचूं ॾिनियूं वयूं, पर राणे किरणजी जो ॾस न ॾिनई। अंग्रेज़नि रूपले ते तमामु घणो टार्चर कयो, पर हिन आण न मञी। अलबत् राणे जे दोस्त सेठ महाबजी लोहाणे ऐं हंसपुरी बावे गद्दारी करे राणे खे गिरफ़्तार करायो। राणे किरणजी ते बग़ावत जो केस हलाए 1860 में खेसि 14 साल कारे पाणीअ जी सज़ा ॾिनी वई। वीरावाह जे ठकुरनि बि आण न मञी, उन करे नंगर ऐं वीरावाह जे राणनि जूं अंग्रेज़नि जागीरूं ज़ब्त करे छॾियूं। बोडेसर जे ठकुरनि खे वतन सां गद्दारी ऐं अंग्रेज़नि जी मदद करण ते 23 अगस्त ते बोडेसर जे ॻोठ जी सालियानी पैदाइश ऐं 6000 एकड़ जागीर इनाम में ॾिनी वई। हंसपुरी बावे खे जबल जी समूरी पैदाइश इनाम तौरु ॾिनी वई ऐं लाधू मेंगवाड़ खे तुरूट जो सिर बचाइण जे एवज़ ज़मीन जो टुकड़ो इनाम में ॾिनो वियो। सेठ महाबजी लोहाणे जे गद्दारीअ खां ख़ुशि थी कर्नल एवंस खेसि 8000 वेसा ज़मीन इनाम में ॾियारी। माना जेके गद्दार उन्हनि खे अंग्रेज़नि इनाम ॾिनो। अगस्त 1859 ताईं पूरा 16 साल पारकर ते अंग्रेज़नि जो कब्ज़ो ॼमी न सघियो। रूपले जी शहादत खां पोइ समूरो थर अंग्रेज़नि जे हथ में अची वियो। ईअं समूरी सिंध ते कब्ज़ो थी वियो। कारूंझर में अंग्रेज़नि सां मुहाॾो सिर्फ़ु हिकु किरदार को रूपलो कुली न हुयो, पर उन सां ॿिया बि विड़िया हुआ। उन्हनि में
उधी संघ जूझार हुनजो बि वॾो नालो आहे, जंहिं अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकायो, जेल टोड़ियो। रूपले खां सवाइ अंग्रेज़नि सां साकिरे जे वरण ज़ात जो महासंग ठाकुर, खारसर जो राजू चौहान ठाकुर, वीरावा जो ठकुर उधी संघ ऐं कल्याण संघ बि विढ़ियो। लाधू जी कापड़ी खान राणो करम संघ जेल में पिया, जिन खे उधी संघ जेल वञी कढियो बि हुयो। इन वाक़े में तरूट नगर पार्कनि में लाधू संघ में ग्वाड़ जे घर में वञी लिको हो। संदसि फौज इन महिल वाधड़ाईअ में हुई। पोइ तरूट हितां राति जो भॼी वियो ऐं वाधड़ाईअ मां वञी फौज सां गॾु आयो। उते सां उन वक़्त ताईं विढ़ंदो रहियो जेसिताईं वतन तां वार जी न वियो। केतिरा चवनि त हू गिरफ़्तार थियो, कुझु तारीख़दारनि जो ख़्यालु आहे त हू जंग विढ़ंदे वतन तां क़ुर्बान थी वियो। इन खां पोइ तरूट नगर पार्कर ते कब्ज़ो कयो। वॾो सोभ कूली मारिजी वियो, लेंबू बि मारिजी वियो, ॿिया कई मारिजी विया, पर सभ खां बहादुरी सां रूपो विढ़ियो, जेको अंग्रेज़नि जे पहिरें हूंदे किलो टिपी तहखाने मां बारूद कढण आयो ऐं जलिजी पवण खां पोइ सची न कयई, न वरी पंहिंजे साथियुनि जो ॾस ॾिनाई। रूपलो ऐं संदसि साथी पंहिंजे वतन लाइ सिर ॾेई सरहा थिया। अॼु थर समेत सॼी सिंध जो आवाम सोढनि ऐं उनजे लश्कर जे सिपाहियुनि ते फ़ख़ुरु करे थो। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।